सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। सुणी अदा हाशू ऐं मीर कॾहिं बि हिकु न थींदा। मूंखे त इन खौफ़ वराए विधो आहे त किथे हिक ॿिए खे मारे न विझनि। हिन ज़िद ते त तुंहिंजो भाउ हाशू आहे, बाक़ी मुंहिंजो भाउ अदा मीर त कॾहिं बि झगड़ो करण न चाहींदो हाशू सां। खणी जे अदा हाशू हींअर रेस जे चवण में आहे, पर जेकॾहिं तो शादी कई अदा हाशू सां, मूं शादी कई मीर सां, त पोइ हू हिक ॿिए सां ठही पवंदा ऐं विढ़ंदा ई कोन। तूं भले अदा मीर सां शादी कर, पर मुंहिंजी जान छॾ, मां हाशू सां कॾहिं शादी कान कंदसि। हिन वक़्तु अदा हाशू ज़िद ते आहे या तूं? थोरो सोच सोन। जेकॾहिं तूं को नुक़सान नथी कराइण चाहीं त तोखे हिन ज़िद तां लहणो पवंदो। हलो ठीकु आहे, खणी मां हिन ज़िद तां लहां बि, पर मूंखे पूरी पक आहे अदा मीर हाशू खे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदो। इन्हनि रिश्तनि जो बाद में सोचींदासीं। फिलहाल तूं हिकिड़ो ॿियो कमु कर। कहिड़ो कमु? तूं असांजी दावत कर। मां राति जो अदा हाशू खे अदी खे हिते वठी ईंदसि। उन मां छा थींदो? हिन वक़्तु अदा हाशू जो ऐं मीर जो बंदूकूं हिक ॿिए जे मथां सिधियूं आहिनि, पर जेकॾहिं हू हिकिड़ी थाली में गॾु वेही खाईंदा त कुझु कावड़ घटि थी वेंदा। हिकु त अदा हिन ॻाल्हि खे तस्लीम कंदो कोन, पर वरी बि मां कोशिश करे अदा खे मञाए बि वठां न, त बि तुंहिंजो भाउ हाशू ईंदो कोन। इहो कमु मुंहिंजो आहे त मां कीअं अदा हाशूअ खे राज़ी करे हिते वठी थी अचां। बस रुगो तूं मीर खे राज़ी करे वठ ऐं असांजी दावत कर। ठीकु आहे, मां दावत जी तयारी करे वठंदा, पर हाणे ॾिसां थी त तूं हाशू खे कीअं थी राज़ी करे वठी अचे। हाशू, तूं हिकिड़ो अमरावती सजावल ॾांहुं वञ, हुनखे चओ त नवाब खान सभु कुझु विसारे तोसां छा कमु कयो। सरकार, हिन में असां पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर कोन पिया कयूं। हाशू, हिन दुश्मन खां हथियार हथ मां किरी पियो ऐं उहो ई हथियार तूं हुन ते इस्तेमालु करणु चाहीं, पोइ तोखे झुकणो ई पवंदो हथियार खणण जे लाइ। सम्झी वई सरकार, तव्हां सजावल खे उन्हनि जे ख़िलाफ़ इस्तेमालु करण था चाहियो। जॾहिं सम्झी वियो पोइ सतार खे साण करे ऐं निकिरी वञ ऐं हुनखे हर हाल में वञणाए पोइ मोटिजां। समझी हुई सरकार। अचड़े बाबा साईं, सिजावल ॿार न आहे, हू तव्हांजे हर चाल खे सम्झी वेंदो। हा दिलावर, सम्झी त वेंदो, पर मूंखे पूरी पक आहे मूसा जी गद्दारी खां पोइ इहो सजावल मूंसां हथ ज़रूरु मिलाईंदो। बाबा साईं, सिजावल खान सां हथ मिलाइण में असांखे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो? दिलावर, सजावल सां जेकॾहिं हथ न मिलाईंदासीं त मुंहिंजो अधूरो कमु कॾहिं पूरो कोन थींदो। पर बाबा साईं, हाणे तोखे कीअं ॿुधायां त मुंहिंजी इज़त हिन कमीने जे हथ में आहे। हिन खे वापसि करण जे लाइ पंहिंजे ख़ानदान जे कातिल सां जेकॾहिं हथ मिलाइणो पियो त मिलाईंदुसि। छा तूं हिते रहंदी आहीं? न नैना, मां हिते न आहियां रहंदी, मां ॻोठ में रहंदी आहियां, ॿी जॻह आहे न उते। पर हिते तूं अकेली आहीं, इन करे बाबा मूंखे हिते वठी आयो आहे। मुंहिंजी ज़िंदगी खे हर वक़्तु ख़तरो रहे थो, मूंसां गॾु तूं पाण खे छो थी ख़तरे में विझे? मुंहिंजी अम्मा, हिते त को बि ख़तरो ई न आहे, तूं को बि ख़ौफ़ न कर। चाचा, शायदि तूं नवाब खान खे कोन थो सुञाणे। खणी जो मां नवाब खान जो वाक़ुफ़ न आहियां, पर मूसा ऐं दरिया खान नवाब खान खे चङी तरह सुञाणंदा आहिनि। बाबा, छा सोट दरिया खान हिते रहण लाइ चयो आहे? हा मां, हिन वक़्तु नवाब खान जो सॼो शक सिजावल तरफ़ आहे, उन करे ही हिते महफ़ूज़ आहे। चाचा, हिते केॾी महिल बि कुझु बि थी सघे थो, पोइ तूं पंहिंजे न्याणी सिंधू खे हिते छो आयो आहे? अम्मा, जेकर हितां न सिंधू खे वठी वियुसि त हिते तूं अकेले थींदी ऐं होॾे वरी सिंधू। उन करे पाण ॿई हिते गॾु आहियूं, दुख सुख में हिक ॿिए जो साथ कोन छॾींदियूंसीं। मुंहिंजी क़िस्मत ई ॾुखनि में वखोड़जी वई आहे। आख़िर तूं केतिरो साथ ॾिनीअ सिंधू? जेसीं ताईं साथ निभाए सघियसि। तूं हिते हूंदीअ न, मां तोसां गॾु ई हूंदसि। अम्मा, ख़ुदा कंदो तूं ख़ैरनि सां पंहिंजे घर मोटी वेंदीअ। हितां त मुंहिंजो जनाज़ो ई वञी सघे थो। इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी नैना?
मालिक साईं तोखे वॾी ॼमार ॾींदो। सलीम लाला जी वफ़ादारनि ते मिड़ई मूंखे शक जो थो पए। इन ते नज़र त रखोसि। बाबा साईं, लाला खणी जो अवां सां गदारी कंदो रहियो, पर अदीअ सां शादीअ खां पोइ हू तव्हां सां गदारीअ जो सोचे बि नथो सघे। सलीम लाला पहिरियों मूंखां हो बि थी तॾहिं मूंखे हुन मां एतिरो ख़तरो न हो, पर जीअं जीअं लाला मुंहिंजे वेझो थींदो थो वञे मूंखे हुन मां कुझु ख़तरे जी बू पई थी अचे। बाबा साईं, तव्हां चओ था, पर मूंखे नथो लॻे त को लाला तव्हांखे नुक़सान पहुचाईंदो। सलीम हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तूं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि जेकॾहिं तुंहिंजो जवान भाउ मारियो वञे त छा हुनजे खून खे विसारे सघे थो? घटि में घटि मां त नथो विसारे सघां। ऐं ॿियो त रत जा रिश्ता हूंदा ई अहिड़ा आहिनि, उन्हनि जो नाहक खून इंसान खे रत जा ॻोढ़ वारींदो आहे। बाबा साईं, वज़ीर जो त नाहक खून तव्हां बि कोन वहायो हो। सलीम सही थो चए, वज़ीर खणी मुंहिंजे लाइ गैरत जो मसलो, पर लाला जे लाइ त हुनजे भाउ जो खून नाहक खून हो, जॾहिं लाला मूंसां सिधो सां विड़ी न सघी। ऐं पोइ लाला अदी जी शादीअ जो सहारो वरितो। ईअं करे मुंहिंजो हमदर्दियूं हासिल करणु थो चाहे। बाबा साईं, मां त खणी नज़र रखंदुसि, पर जेकॾहिं तव्हांखे बि शक आहे त पोइ तव्हां बि कुझु ख़्यालु रखिजो। सलीम, ॿाहिरि दुश्मन सां त माण्हू मुंहुं ॾेई सघे थो, पर घर जे दुश्मन खे पलणु ॾाढो ॾुखियो आहे। हिते अचण सां ई अमीना जो सिर खणी छॾी। सिर त मां तुंहिंजो ऐं सिजावल खान जो खणंदसि। बाक़ी चाची कुझु ॾींहंनि जे लाइ घुमण वई आहे। मूंखे ख़बर आहे त हितां हू छो ऐं छा लाइ वई आहे। जॾहिं ख़बर अथई त सॼी हक़ीक़त वञी अदा खे ॿुधाई छो नथी? तूं थी चवीं त मां तो खिलाफ़ सिजाल जानी कन भरियां, जीअं सिजाल मूंखां बेज़ार थिए ऐं तूं उन जूं हमदर्दियूं हासिल करी। हाणे मूंखे अदा जी हमदर्दियुनि जी का बि ज़रूरत कोन्हे का। मूंखे जेको करणो हुयो सो त मूं करे छॾियो। हाणे मूंचो वारो आहे हकम साधी। पंहिंजी न्याणी जो नाहक वहंदड़ रत जो हिसाब मां तोखां ऐं लाला खां वठंदसि। ज़ोर लाहे ॾिस भाॼाई, मां बि ॾिसां त तूं इन कम में कामयाब केतिरी थी वञी। सिजाल ते ज़ोर रखे तोखां ई लाला खे मां पंहिंजे घर घुराईंदसि, पोइ तव्हां ॿिन्हिनि खे उते ज़हर ॾेई पूरो कंदसि। मां बि इहो ई चाहियां थी त मां उते अची रहां, जीअं तव्हां सां गॾु रही तव्हां ॿिन्ही खे मारण में मूंखे अञा सवलाई थिए। इहा तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी केरु कंहिंखे थो ख़तमु करे। इहा त उते अचण खां पोइ ख़बर पवंदी न भाॼाई। बाबा, मूंसां खे पूरी उमेद आहे त तूं उनखे हिन मुसीबत मां छॾाईंदे, पर तो त मूंसां जे लाइ कुझु कयो ई न आहे। अमां, जे ॻाल्हि छेड़े में हुजे हा न, ही तुंहिंजो पीउ बहावल छेड़े जे विच में घिड़ी 4-5 जा हॾ गुॾ भणी ऐं मूंसां खे छॾाए चई। हिते ॻाल्हि ही ॿी आहे, कानून जी ॻाल्हि आहे, ऐं पुलिस में मुंहिंजी ॼाण सुञाणप नाहे जो मां मूंसां खे छॾाए वठां। बाबा, पुलिस में पैसा त ख़र्च करे सघींदो न। अमां, तूं बि सफ़ा बेअकुल। मूंसां खे ज़ाहिर कनि, चालान कनि, जेल मोकिल, उन खां पोइ को सुठो वकील करे $1 लख ख़र्चायो, 2 लख ख़र्चाया, 5 लख आया, मूंसां खे आज़ाद कराईंदुसि, पर अञा ते उनखे ज़ाहिर ई कोन था कनि त मां छा कयां? बाबा, आखिर नवाब खान मूंसां सां एतिरे चप छो पइजी वियो आहे? अमां, जेसे ताईं मूसा नवाब खान जी ज़ाल नैना खे वापसि नथो करे न, तेसे ताईं मूसा खे कोन छॾींदा। बाबा त छा नैना जी वापसी खां पोइ मूसा खे मारे कोन छॾींदा? अमां, का बि ख़बर न आहे, ऐं इन नवाब खान कमीने जे मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। इन करे त मूसा नैना खे वापसि नथो करे। अमां, मूसा खे खौफ आहे त नैना खे वापसि कयां, किथे नैना खे मारियो न वञे। जीअं न मूसा खे इतबार ॾिनो वेंदो त पोइ मूसो इन नैना खे वापसि करे सघे थो। कोई अहिड़ो माण्हू न आहे जेको विच में अची इन मसइले खे हल कराए छॾे? सिजावलो जंहिंसां ठाह न थी सघियो, हाणे त सिर्फ़ सब्र खां सवा असांखे ॿियो कम ई न आहे। बाबा,
मालिक सणाई कंदो, अल्लाह कंदो त मूसा खेरन सां वापस अची वेंदो। अचो अचो आशो वेहो। सजावल खाने में कम है। इंतजार कयो, वॾो घर में आहे। छा उन ना न्यापो कोन कंदो? आशू तव्हां वियो, वॾो अची वेंदो। हा हा असां वेहूं था। अकबर तूं वञ, मानीअ जो बि चई अचु ऐं वॾे खे न्यापो ॾेई अचु त आशू आयल आहे। न न माने तकलीफ़ न कर सलीमा। सलीमा आशू लाइ चांहि जो बंदोबस्त कर। बस बस चांहि जी ज़रूरत न आहे। सिजाल खे वञी न्यापियो ॾियो, आशू आयो आहे। ठीकु आहे। ए आशू वे। मां चाहे थी त हकम ज़ाती ऐं लाला खे असां पाण सां गॾु रहायूं। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, कल्ह को ॾींहुं आहे जो हिन जो नालो ॿुधी चिड़ंदी हुई, अॼु वरी चई थी त ॿिन्ही खे अची गॾु रहायूं। लस्सी कहिड़ी थी विलोड़ी आहे? तुंहिंजे करे इहो साड़ छॾणो पियो। हाँ मुंहिंजे करे? माना त मुंहिंजे करे तुंहिंजी अधीअ सां जी एॾी हमदर्दी थी आहे? वाह मरू वाह। न सिजावा, मां तोखे उन्हनि साज़िशुनि खां बचाइण थी चाहियां। तुंहिंजे चवण जो मक़सदु आहे जेकॾहिं उहो हिते हूंदा त हुननि जे हर मक़सदु हर चाल जी असांखे ख़बर पवंदी, छो त असां मां हर वक़्तु को न को हुननि जे मथां नज़र रखियो पियो हूंदो ऐं हुन सां गॾु ईअं न? हा, हुननि जे हर क़दम ते मुंहिंजी नज़र हूंदी। छा थी सम्झी तूं एतिरो ठोकरो खाइण खां पोइ बि पोइ असां सां गद्दारी कंदा? खणी जो तुंहिंजो हुननि जे मथां भरोसो आहे, पर मूंखे पूरी पक आहे त असांजी न्याणी खे घर मां कढाइण वारी हकमज़ादी आहे ऐं ॻोठ में मूसा खे वठी अचण वारो इहो लाला ई आहे। जॾहिं हक़ीक़त पूरी तुंहिंजे साम्हूं ईंदी पोइ तुंहिंजियूं अखियूं खुलंदियूं त हू तुंहिंजा केतिरा सॼण आहिनि। मुंहिंजे हमराहनि मां को न को लाला या मूसा सां ॿधल त आहे। जॾहिं त हर राति घर जे ॿाहिरां चौकी ते अकबर या सलीम हूंदो आहे, पर उन राति चौकी ते केरु बि कोन्हे। मूंखे इहा ख़बर कढणी पवंदी त उन राति चौकीअ जो वारो हुयो कंहिंजो। उन खां पोइ ख़बर पवंदी असुल शरारत शुरू काथों थी। आशू कहिड़े कम सां हिते पंधु पिया? हवाल त तव्हांजे वॾे खे वठणु घुर्जे। तूं एॾो तकड़ो छो पियो थी? हवाल ॾियण जे लाइ तूं पाबंद न आहीं। मूं ईअं ई पुछा कई, न आहिनि ॾियणा त पोइ ख़ैर आहे। रेस नवाब खान जो न्यापो खणी आया हूं। अंदाज़ो हुयो। हिन अंदाज़े खे काबू रख। वधीक हवाल सजावल खान जे अचण खां पोइ थींदा। ॿुधोम त आशू छिड़वागा, पर अॼु अखियुनि सां बि ॾिसी छॾी। माना त तूं हिन लेवल ते पहुची वियो जो मुंहिंजे मूसा ऐं बहावल जे विच में ठाकण जी सघ रखी थो। नवाब खान तूं पंहिंजे गुरूर जी ताक़त अॼु अकेलो थी वियो आहे। मूं वटि का बि ताक़त न आहे। बसि दोस्तनि खे बांह ॿधण जी वाट इख़्तियार कई अथऊं। इन ई करे हू मुंहिंजी ॻाल्हि कोन टारींदा। वीर, हिन वक़्तु मूसा ऐं बहावल में मुंहिंजा के बि मुफ़ाद कोन्हनि के जो ठा करे उहे मां हासिल कयां। मूंखे ख़बर आहे नवाब खान, बग़ैर मफ़ाद जे त तव्हां मानी बि न आहियो खाई। मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हां मूसा खे छो क़ैद करायो आहे ऐं दरिया खान खे कूड़ा केस हणी उनखे छो अंदरि करायो।
जॾहिं तूं एतिरी हक़ीक़त ॼाणी थो त ॿुधाए। हिन जे साम्हूं ॿुधाए बर्दाश्त करे कोन सघंदे नवाब खान। हा वीर, हाणे ॿुधाए मुंहिंजी इज़त मथां तूं कहिड़ो गंद उछलण थो चाहीं? नवाब खान, जंहिं बदबू जे ढेर खे तव्हां ढके रखियो आहे न, पर उन ढेर जी बदबू हाणे आस्ते आस्ते फैलजण लॻी आहे। मक़सद ते अच, मक़सद ते। नैना जी ॻाल्हि पियो कयां नवाब खान, अञा छो था थियो? उहा त सजावल जे चंबे में जंहिंखे तूं कॾहिं बि कोन थो आणे सघीं। पोइ त तव्हां मूंसां खे सुञातो ई आहे, तॾहिं त सिजावल तरफ़ ग़लति रुख़ कयो। सिजावल खान जे तॾे ते लड़ी आयल दुश्मन जे माण्हू त छा, पर जेकॾहिं हुन जो कुतो बि ईंदो आहे त हाशू सिजावल हुनखे चट ज़रूर चखाईंदो आहे। इन जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त हुन जे लाइ को असांजी जीअ में चाहियूं, पर असां पंहिंजे तॾे जो मान रखण लाइ इहो सभु कुझु ज़रूरी था सम्झूं। मक़सद ते अच। ऐं तव्हां पेर ड्राए। तव्हांजे दिल में नवाब खान लाइ एतिरो ज़हर भरियल हूंदो, मूं कॾहिं सोचियो कोन हो। सिजावल खान, जॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा न त तुंहिंजे तॾे ते न विच रस्ते ते मुलाक़ात कयूं हा, घटि में घटि हिक ॿिए खे ॾे वठ में त मज़ो अचे हा। शुक्र कर जो अॼु तुंहिंजी मुलाक़ात मुंहिंजे हिन तॾे ते थी आहे जो मां तॾे जो लिहाज़ रखंदे तोखे पंहिंजे बराबर बीहण जी मोहलत ॾिनी आहे। हिन तॾे खां मूंसां ॿाहिरि थिए हा, तुंहिंजूं टंगू ॿाहूं भञी तुंहिंजे सीने ते लत रखी तोसां ॻाल्हायां हा। सिजावल खान, बस कर। जेकॾहिं हितां सही सलामत वापसि वञणु चाहीं थो, होश में रही ॻाल्हाए, छो त मां पंहिंजे तॾे ते बद अख़लाक माण्हू खे कॾहिं बर्दाश्त न कंदो हा। हिन खां अॻु जो मुंहिंजो मीटर फिरे, पंहिंजा होश विञाए, तुंहिंजूं टंगू ॿाहूं भञी तोखे गॾ ते विहारे हितां रवानो कयां। हाणे तकड़ा हवा लही तूं पेर ड्राए, पर हा हिकु ॻाल्हि यादि रखजांइ हाशू, लफ़्ज़ इंसान जे किरदार जी ज़मानत हूंदा आहिनि। जेकॾहिं कुथा लफ़्ज़ ॻाल्हाए हाशू ॾाढा पादर खाईंदे। मीरा, तूं हेॾे भरवसे सां कीअं थो चई सघीं त नैना सजावल जे ॻोठ में न आहे? नवाब खान, जेकॾहिं तुंहिंजो शक सिजावल खान जे ॻोठ तरफ़ वञे थो त छा इहो मूंसां न सोचियो हूंदो त नवाब खान जो शक कंहिं कंहिं तरफ़ उॾाम करे सघे थो? नवाब खान, जिथे जिथे तव्हांजे शक जी पहुच वञे थी न, उतां उतां मूंसां नैना खे तमामु परे कढी वियो। इन जो मक़सदु त तव्हांखे बि पकी ख़बर न आहे त नैना हिन वक़्तु आहे किथे। जेकॾहिं ख़बर बि हुजे हा न त मां तव्हांखे कोन ॿुधायां, छो त मां बार बार तव्हां खां धोखो खाई चुको आहियां, ऐं धोखो ॾियणु तव्हांजी फितरत में आहे। न ई तुंहिंजो मूं मथां भरवसो आहे, न ई तूं मुंहिंजी हिन कम में मदद करे सघीं थो। जॾहिं तूं मुंहिंजे कम जो ई न आहे, डर मीर। थधो थी नवाब खान, थधो थी, थधो। नैना खे सिर्फ़ मां ई वापसि आणे सघां, बाक़ी तव्हां त आसरो सिजावल खान में रखियो था। इहो मुकर वारी मां वारो आसरो ख़तम करे छॾियो। सिजावल खान दोस्तनि खां अलॻि थी तुंहिंजे हथां मरण त पसंदि कंदो, पर तोसां ठाह करे सिजावल खान पंहिंजी इज़त मथां लान ताणो कॾहिं बि कोन आणींदो। ठीकु आहे मीरा, मूं मञियो त तूं नैना खे वापसि आणे सघीं थो। हाणे मूंखे ॿुधाए त
नैना खे वापसि आणण जे लाइ तुंहिंजा कहिड़ा शर्त आहिनि? दरिया खान ऐं मूसा जी आज़ादी। ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे। तूं नैना खे आण, मां हिन ॿिन्ही खे आज़ादु थो कयां। तो मथां भरोसो न आहे नवाब खान। पहिरियां उन्हनि खे आज़ादु कर, पोइ मां तुंहिंजो कमु कंदुसि। मूंखे बि तो मथां भरोसो न आहे। पोइ ॿुधाए त मां हिननि ॿिन्ही खे आज़ादु कीअं करायां? पादर हणंदो, हाशू खे पादर हणंदो। जेकॾहिं हाशू गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो त ही हाशू खे पादर हणंदो। इहा ई मुलाक़ात खुले मैदान में थिए हा न, त पोइ मां ॿुधायां त हाशू छा आहे। हाशू मौत आहे। तूं मारी वई सजावल खान? हाँ, तूं मारी वई? हाँ, निकल निकल। सजावल खान वो बारूद जो ढेर थी जैसा खेलण जी कोशिश कंदे न, सड़ी खाक थी वेंदी। हाँ सिजावल खान कुत्तो बि पंहिंजे दर ते शींहुं हूंदो आहे। इहो ॿाहिरि निकिरिया न, पोइ ख़बर पया त हाशू छा आहे। हाशू अकबर गाड़ियूं कट दे न। हाशू खे ॿुधायूं त हाशू छा आहे ऐं सिजावल खान छा आहे। जल्दी कर, गाड़ियूं कट। हल लाला जल्दी अदा सिजावल के पूरो कर त जीअं उन घर में हली इन भाॼाई जे मथां मां हुकुम हलायां। हकमज़ादी देर कोन लॻंदी। सिजावल मुंहिंजे निशाने ते आहे। मां सिजावल खे पूरो कयां, पोइ तूं महरो खे पंहिंजे इशारनि ते नचाइजे। मेरू रे तो मुंहिंजो घणो हिसाब किताब रहियल आहे। घणे घणे पलांद कंदीसांस। सभु कुझु थींदो, पर फ़िलहाल तूं हथ हल्को रख। जीअं मां सोट जो भरवासो हासिल करे उनखे पूरो करे छॾियां। काथे ईअं न थिए जो महरू सोट खे होशियार करे छॾे। लाला भाॼाई मेरू अदा जे अॻियां असांजे खिलाफ़ ज़बान कोन खोलींदी, छो त भाॼाई जे मथां अदा खे एतबार ई न आहे। सोट भली महरू जे ज़बान मथां यकीन न करे, पर असां मथां शक ज़रूर कंदो, ऐं उहो ई शक असांजे सिर करण लाइ काफ़ी आहे। इन ई करे महरू मथां फ़िलहाल हल्को हथ रख। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।